नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। कंडियारो खबर नल मोटरवे पुलिस बेट यूनिटी कंडियारो पारा एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद, डीएसपी राशिद शाह, इंस्पेक्टर खालिद लाखो ए बेन अगवाणी में क़ौमी शाहरहा ते मुख्तलिफ हंधन ते कारवाई करे बिना ड्राइविंग लाइसेंस, बिना रोड परमिट जे हलंदड़ गाॾियुनि, टायर कमज़ोर सीएनजी जे सिलेंडर वारियूं गाॾियूं, बिना कागज़नि जे 200 खां वधीक गाॾियुनि खे दंड विधो वियो। इन मौके ते एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सेतो, डीएसपी राशिद शाह साफ़िन खे ॿुधायो त आईजी मोटरवे एडी ख्वाजा, डीआईजी मुसफ़र अहमद कोलाची, कमांडर सजाद हुसैन भट्टी जी ख़ासि हिदायतुनि ते मोटरवे पुलिस बेट यूनिटी कंडियारो क़ौमी शाहरहा ते हलंदड़ कानून ते अमल न कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे रही आहे। मोटरवे पुलिस ॾींहुं राति माण्हुनि जी जानुनि जी हिफ़ाज़त करे रही आहे, जेका इमरजेंसी जी सूरत में वाक़े वारे हंधि बर वक़्तु पहुचींदी आहे। हिन सिविल सोसाइटी जे गाॾियुनि जे मालिकनि ऐं ड्राइवरनि ते ज़ोर भरियो त हू कानून ते अमल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं रोड हादसनि मां जान छिड़ाए सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।